अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, ईरान मथां हमलनि खे अॼु महीने खां मथे थी चुको आहे ऐं इहो सिलसिलो अञा ताईं जारी आहे। इसराइल ऐं अमेरिका गॾिजी ईरान जी तबाही जा ख़्वाब ॾिसी रहिया आहिनि, पर ईरान मुकमल तौर ते सर्वाइव करे चुको आहे ऐं काउंटर अटैक्स बि करे पियो ऐं उन जी इंटेंसिटी तमामु हाई आहे। ऐं जेके नुक़सान हाणे आलमी मीडिया रिपोर्ट पई करे, पहिरियों दफ़ो आहे जो इसराइल ऐं अमेरिका जी दांह जेका आहे आलमी मीडिया ते ॿुधण में अचे पई। इन समूरी सूरत हाल में जंहिं तरह जंग जो सिलसिलो जारी आहे, उन ई तरह ट्रंप वरी नेगोशिएशन्स में बि पाण मुरादो ट्वीट करे पियो। पहिरियां ॻाल्हियुनि जा दौर शुरू थियण हुया, वरी ॿिन्ही धुरियुनि पारां के मामला न आया अंडर कंट्रोल ऐं उनखां पोइ ॿीहर ॾिठोसीं बमबारी जो सिलसिलो तेज़ थियो ॿिन्ही तरफ़नि खां। ऐं ताज़ो कुझु ॾींहंनि खां अमेरिका ऐं ईरान ख़ासि तौर ते इन्हनि जेको आहे ट्याकड़ी कंदड़ पाकिस्तान खे मान ॾिनो आहे ऐं उन सां गॾु ॿिया बि मुस्लिम मुल्क आहिनि जेके चाहिनि था त सालसी जो किरदारु अदा करे इहा जंग हाणे बंदि कराइणु घुरिजे। इन हवाले सां पाकिस्तान जूं कोशिशूं सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि ऐं पाकिस्तान कोशिशि करे पियो त जेके ॿिन्ही जा मुतालबा आहिनि, यानी ईरान जेको पंहिंजो डिमांड लिस्ट आहे उहा बि पाकिस्तान हवाले कई आहे ऐं अमेरिका जेका डिमांड लिस्ट आहे उहा बि पाकिस्तान जे थ्रू ईरान ताईं पहुचाई आहे। हाणे ज़ाहिर आहे तमामु ॻरा शर्त आहिनि जेके मुमकिन न आहिनि त ॿई मुल्क ख़ासि तौर ते अमेरिका इसराइल उहे क़बूल कनि शर्तूं, ऐं साॻी तरह जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि या जेके शर्त आहिनि उहे बि ईरान जे लाइ नाक़ाबिल क़बूल तसवुरु कया पिया वञनि। हिकु तरफ़ इहा ॻाल्हि आहे, ॿिए तरफ़ हिकिड़ो ॿियो जेको ट्विस्ट आहे हिन समीर सूरत हाल में पैदा थियो उहो इहो आहे त ख़ुदि अमेरिका में ट्रंप पॉलिसीज़ ख़िलाफ़ु ऐं जेका जंग तमामु घणो लॉन्ग टर्म हले पई, इन खां माण्हुनि बेज़ारी ज़ाहिर कंदे हाणे ट्रंप ख़िलाफ़ु अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतुनि में इंतिहाई वॾी लेवल जा ऐं वॾा इज्तिमा ऐं एहतजाज धरणा शुरू कया आहिनि। गॾोगॾु ॿियनि मुल्कनि में बि ईरान सां हमदर्दी तौरु आम अवाम ॿियनि मुल्कनि जी रोडनि ते निकितल आहे। हिन वक़्तु 3 कॉर्नर्स आहिनि इन जंग जा। हिकु त जंग जो सिलसिलो जारी आहे ॿिन्ही तरफ़नि खां, ॿिए तरफ़ ॻाल्हियूं जेके आहिनि वाया पाकिस्तान उहे बि हलनि पियूं, ऐं टे तरफ़ अवामी प्रेशर बि बिल्डअप थींदो पियो वञे। त हाणे ॾिसिजे त आख़िर कहिड़ी सूरत हाल वञी बीहे थी। ॿियो ट्रंप ई ताज़ो ट्वीट कयो आहे एक्स ते त असांजी ख़्वाहिशनि मुताबिक़ ईरान ॻाल्हियूं कंदो ऐं ईरान ॻाल्हियुनि जे लाइ बेताब आहे। ऐं हुन पाकिस्तान जो बि ज़िक्र कयो त पाकिस्तान जा जेके फ्लैग लॻल जहाज़ आहिनि उहे पहुचनि पिया ऐं आबने हरमस जेकॾहिं नथो खुले त वरी साॻिए रीति हिकु तरफ़ ॻाल्हियूं, ॿिए तरफ़ ट्रंप जूं उहे धमकियूं बि जारी आहिनि एक्स ते, यानी जेको ट्वीट थो करे उन में नेक्स्ट लेवल जी धमकी बि ॾिए पियो। पर ट्रंप जी जीअं कंहिंखे बि ख़बर न आहे त नेक्स्ट मूवमेंट में हू छा करण वारो आहे, इन जे लाइ दुनिया हुन ते को बि ट्रस्ट करण जे मूड में नज़र न पई अचे। ऐं ॿिया जेके आलमी मुल्क आहिनि हाणे उहे बि ट्रंप ते दबाव विझण जी कोशिशि कनि था त हाणे जंग खे फिलफोर बंदि कयो वञे। ॿिए तरफ़ सोशल मीडिया ते अण तस्दीक थियल इहे बि ख़बरूं आहिनि त इसराइल ऐं अमेरिका में अंडरस्टैंडिंग जेका आहे उहा बि कमज़ोर थींदी पई वञे ऐं कुझु ॻाल्हियुनि ते ॿिन्ही मुल्कनि जो डिसएग्रीमेंट बि रिपोर्ट थियो आहे। असां सां हिन प्रोग्राम में मौजूदु आहे नाले वारो तजिया निगार सीनियर सहाफ़ी GM जमाई साहब। जमाई साहब, छा चवंदा? तव्हां बार बार इहो ज़िक्र बि कंदा आहियो त ट्रंप चवंदो कुझु आहे, अमल कुझु कंदो आहे, ऐं हाणे जेकॾहिं पाकिस्तान हिकिड़ो मरकज़ी किरदारु अदा करणु वञे पियो ऐं उन सां ॿिया बि मुल्क गॾु आहिनि, ईरान जो बि ट्रस्ट आहे ऐं अमेरिका बि चाहे थो त पाकिस्तान नेगोशिएट करे, इहो ई सबबु आहे त ट्रंप बार बार पाकिस्तान खे डिस्कस पियो करे। हाणे पाकिस्तान दुनिया जी निगाहुनि जो मर्कज़ आहे, छा पिया ॾिसो? सके सां पहिरियों त ज़ाहिर आहे पाकिस्तान लाइ इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त दुनिया में सुपर पावर चवराइण वारो मुल्क, उन जी जंग हली रही आहे ईरान सां गॾु, ऐं उहो डिपेंडेंट थी चुका आहिनि पाकिस्तान जी सालसी ते। त इन खां वॾी ॻाल्हि त शायदि पाकिस्तान में जे हवाले सां काई नथी थी सघे। जेकी सूरत हाल आहे, ज़ाहिर आहे जेके अमेरिका 15 शर्तूं रखियूं आहिनि, बज़ाहिर उन मां 10 शर्तूं त अहिड़ियूं आहिनि जेके मां सम्झाई नथो त ईरान जेको आहे उनखे मञे सघंदो। 5 शर्तूं उन जूं अहिड़ियूं आहिनि जेके हू जेकॾहिं उन में थोरो सो
चवंदा आहिनि वॾपन जो मुज़ाहिरो कनि त शायदि उहे क़ाबिल क़बूल थी सघनि थियूं। जंहिंमां सभ खां वॾी उन जी शर्त जेकी आहे उहा इहा ई आहे त हीअ पंहिंजा एटम बम न ठाहिण जी यकीनदानी कराईंदो, पर उन सां गॾु वरी हुन नथी करे छॾियो आहे त इहो यूरेनियम जेको आहे उहो असांजे हवाले कयो वञे। हाणे इहो पहिरीं शर्त जेकी इहा आहे त एटम बम न ठाहींदो, उन ते ईरान ऑलरेडी एग्री आहे। उन जे लाइ जेको उन्हनि जो अॻूणो सुप्रीम लीडर हो आयतुल्ला खामनई, उन जी फतवा मौजूदु आहे। छो जो उन पंहिंजी फतवा में इहो चयो त जंहिं शइ सां हज़ारे लखे माण्हुनि जी हयातुनि खे नुक़सानु पहुचे त उहा इस्लामी पॉइंट ऑफ व्यू सां शइ मुनासिबु न आहे ऐं ईरान उहो न ठाहींदो। इहो उन जो फतवा मौजूदु आहे। ऐं अञा ताईं जेकी मौजूदा ईरान जी रिजीम आहे उन पिणु इहा ई ॻाल्हि कई आहे त असां वटि उन हवाले सां फतवा असांजे सुप्रीम लीडर जो मौजूदु आहे। टिल जो जेकॾहिं ॿियो जेको हाणे सुप्रीम लीडर आहे मुश्तबा आयतुल्ला खामनई, जेकॾहिं उहो वरी उन हवाले सां को ॿियो फतवा जेसिताणी जारी नथो करे त उहो फतवा जेको पुराणो आहे उहो इंटेक्ट आहे। त इहा शर्त उन्हनि जी अहिड़ी आहे जेके उहे ऑलरेडी क़बूल कनि था। आबनाए हुरमुज़ जे हवाले सां खोलण वारी शर्त आहे त उहो उन ते त ईरान इनकार कोन थो करे। त हुनजो त इहो ई आहे त मूंखे मुस्तक़िल जंग बंदी ऐं मुस्तक़बिल जी मूंखे यकीन दहानी कराई वञे त वरी पोइ इन क़िस्म जा जेके आहिनि उहे ईरान ते हमला न थींदा। छो जो हाणे हर कुझु अरसे खां पोइ ईरान ते इन क़िस्म जी बमबारी जे सिलसिले में ज़ाहिर आहे पूरो ईरान डिस्टर्ब बि आहे, उतां जा अवाम बि कंफ्यूज़ आहिनि, डिस्टर्ब आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि त आहे त ईरान खे असांखे सलाम पेश करणु घुरिजे त जंहिं बहादुरी सां, जंहिं मुड़सी सां हुन अमरीका जहिड़ी सुपर पावर ताक़त ऐं वरी हुन सां गॾु इसराइल बि मौजूदु हुजे, ॿ तरफ़ा हमला थी रहिया आहिनि, उन जे बावजूदि बि 1 महीनो 2 ॾींहं अॼु थी चुका आहिनि ऐं हू बहादुरी सां विड़ी रहिया आहिनि। उन्हनि जे मौक़ुफ़ में ऐं उन्हनि जे जवाबी हमलनि में किथे बि जेको आहे सुस्त रवि नज़र न पई अचे। ऐं पहिरियों जेके आयरन डोम हुन जा काफ़ी हद ताईं 95% जेके मिज़ाइल ऐं ड्रोन्स रोकण में कामयाबु थींदा हुआ, पर हाणे उन्हनि जे उन्हनि आयरन डोम्स जी बि शायदि उहा पोज़ीशन न रही आहे। छो जो काफ़ी वॾी तइदाद में हाणे हिननि जा मिज़ाइल्स ऐं ड्रोन्स मुख़्तलिफ़ जेके उन्हनि जूं तनसीबात आहिनि उन्हनि ते लॻी रहिया आहिनि। ऐं जीअं ई ईरान इसराइल ऐं अमेरिका जे तरफ़ां हुनजी कंहिं सिविलियन कंहिं फैक्ट्री ते या जीअं हाणे हुननि जी एनर्जी जी हिकिड़ी फैक्ट्री ते उन्हनि बमबारी कई ऐं पाणी जे प्लांट्स ते उन्हनि बमबारी कई, त उनजो फौरी ईरान बि रिएक्शन ॾेई करे इसराइल में जेकी उन्हनि जी प्लास्टिक फैक्ट्री या जेके एल्युमिनियम जी फैक्ट्री चवनि था, गॾोगॾु जेके अरब कंट्री में ख़ासि तौर ते कतर में बि एल्युमिनियम जी हिकिड़ी वॾी फैक्ट्री हुई अमेरिका जी, त हुन बि उन जे जवाबी हमले में उन सिविलियन प्रॉपर्टीज़ ते हमला कया आहिनि। इन खां अॻु में ईरान पंहिंजी ज़बान ते क़ाइमु हुयो त उहो सिर्फ़ु स्पेसिफिक जेके फ़ौजी अॾा ऐं दिफ़ाई मर्कज़ हुआ उहो उनखे निशानो बणाईंदा हुयो। पर छो जो अमेरिका ऐं इसराइल जी तरफ़ां मुस्तक़िल उन जे पावर प्लांट्स ते हमला थी रहिया आहिनि, हुन जी सिविलियन आबादी ते हमला थी रहिया आहिनि, हुन जे सिविलियन इंफ्रास्ट्रक्चर ते हमला थी रहिया आहिनि। यानी कि लोकल जेके असां ॻाल्हि कयूं त जेके पुलिस जा थाणा जेके असां चऊं त ईरान जे बेशितर उन पुलिस जे उन सिस्टम खे बि जेको आहे न बख़्शियो आहे, उन जे अस्पतालनि खे, उन जी तालीमी दर्सगाहुनि खे। ऐं हाणे ईरान ज़ाहिर आहे ताज़ी धमकी ॾिनी आहे, छो जो हुन जे तालीमी दर्सगाहनि ते हिन जॾहिं हमला कया आहिनि त वरी हुन बि ऐलान कयो आहे त हाणे असां बि दुश्मन जी तालीमी दर्सगाहनि ते बि हमला कंदासीं, जेकी हिन दुनिया में इलाही ख़तरनाक ॻाल्हि आहे, जेकी मां सम्झां थो त उनजो आगाज़ पर अमरीका कयो आहे, इसराइल कयो आहे। जॾहिं त जंग जा जेके उसूल आहे, हाणे हिन वक़्तु दुनिया में जंग जा जेके उसूल तय शुदा हुआ फॉर्मूले में अक़वाम मुत्तहिदा जे चार्टर में, उहे सभु तहस नहस करे छॾिया आहिनि पाण अमरीका ऐं इसराइल। हाणे ज़ाहिर आहे पोइ ॿिए खे हक़ आहे त पंहिंजे दिफ़ा जे लाइ मुख़्तलिफ़ जेकॾहिं सिविलियन जॻहनि ते बि हमला थियनि था त पोइ तव्हां मौरूदे इल्ज़ाम ईरान खे घटि में घटि न चवंदा, छो जो उनजी वॉलेशन मुस्तक़िल हो, बार बार तंबी कंदो रहियो, बार बार तंबी कंदो रहियो। फ़लस्तीन में बि कंदो रहियो। हा, त उहो छो जो फ़लस्तीन वीचारा फ़लस्तीनी त निहता हुआ न, उन वटि त कुझु हुयो कान, उन ते हू बदमाशी करे रहियो हुयो। पर हिते ज़ाहिर आहे हिकु मुल्क आहे, उनजी हिकिड़ी फ़ौज आहे ऐं ताक़तवर फ़ौज आहे, पर उनजी ॾिसो तव्हां वॾी ॻाल्हि इहा आहे त माण्हुनि जो ख़्यालु हो दुनिया में त ईरान जेको आहे 10-15 ॾींहंनि खां वधीक इन जंग खे सर्वाइव न करे सघंदो। आम माण्हू जेके वॾा वॾा फ़ने ख़ान दानिश्वर ऐं जेके दुनिया जा एक्सपर्ट्स हुआ, उन्हनि जी इहा दावा हुई त जेकॾहिं इहा जंग 2 हफ़्ता हली त
त पोइ ईरान जी सर्वाइवल ॾुखी थी वेंदी। पर अलाह ताला जी महिरबानी सां मां सम्झां थो त ईरान खे ग़ैबी मदद बि हासिलु आहे ऐं 1 महीनो 2 ॾींहंनि जे दौरान बि एतिरी क़यादत जे शहीद थियण जे बावजूदु एतिरा तक़रीबन 13 खां 14,000 अटैक करे चुका आहिनि इहे ॿई मुल्क मिली करे ईरान ते। 13 खां 14,000 जेके वरी वरी शायदि ॿी आलमी जंगनि में बि जेको इन क़िस्म जा अटैक्स कान थिया, न ई इन क़िस्म जो को वॾो धमाका ख़ेज़ मवाद इस्तेमालु उन में शायदि थियो हुयो। पर उन जे बावजूदि बि तव्हां ईरान जी हिमत हौसलो ॾिसो ऐं ॿिन्ही सूरतुनि में तव्हां उन जे आवाम जी बि हिमत ऐं हौसलो ॾिसो ऐं तव्हां उन्हनि जी जेके लॉ इन्फोर्समेंट एजेंसी ख़ासि तौर ते पासदारान इनकलाब आहे, जेकॾहिं उनजी मॉरलिटी ॾिसो ऐं उनजो जेकॾहिं तव्हां हौसले खे ॾिसोसि त पोइ तव्हां ऑटोमेटिक दाद ॾियण ते मजबूर थी वेंदा त कमाल आहे। हेॾी वॾी ताक़तवर फ़ौज ऐं हेतिरी वॾी जेको आहे दुनिया जी सुपर पावर इकोनॉमी, सुपर पावर डिफेंस जी ताक़त रखण वारो मुल्क जेको आहे 1 महीनो 2 ॾींहं थी विया आहिनि। छो जो हुनजो त माज़ी में ईअं थींदो त जॾहिं अमेरिका कंहिं बि मुल्क खे धमकी ॾींदो त मुंहिंजा ॿेड़ी जहाज़ जेके आहिनि हाणे समुंड में अची विया आहिनि, हाणे फलाणी जॻह ते रवाना थिया आहिनि ऐं त उते हक़ीक़तनि असां माज़ी में इहो ॾिठोसीं त रिजिमूं चेंज थी वेंदियूं, हुकूमतूं चेंज थी वेंदियूं हुयूं ऐं जेको आहे उहा नौबत ई न ईंदी अमेरिका खे जो पंहिंजो इन क़िस्म जो। ॿ ॻाल्हियूं ट्रम्प जूं हिन वक़्तु ज़ेर बहस आहिनि। हिकु त हू पाण मुरादो रिजीम चेंज जो सेहरो पंहिंजे सिर ते सजाए थो, त ॿियो चए थो त हीअ जेका मौजूदा क़यादत आहे इहा ज़बरदस्त आहे, दानिशमंदाना फ़ैसिला पई करे, असांखे ओबलाइज पई करे, जेतोणीकि इन जो डिनाइल तरदीद बि अचे पई ईरान को। पर अॼोके बयान जी हिन वक़्त ताईं तरदीद न आई। ॿिए तरफ़ चए थो जेकॾहिं यूरेनियम जे हवाले न कयो वियो त पोइ मां ज़मीनी फ़ौज मोकिलण ते बि गौर कयां पियो ऐं केतिरा ई हफ़्ता उहा फ़ौज अंदरि रहंदी ईरान में। सरकी साहिबु इन लाइ त जेको आहे उहो उर्दू जो हिकिड़ो मुहावरो आहे, खिसियानी बिल्ली खंबा नोजे। ट्रम्प जा जेके ट्वीट्स आहिनि ऐं जेके धमकियूं आहिनि, हाणे त सॼी दुनिया उनजो मज़ाक़ उॾारे रही आहे। ख़ुदि अमेरिका में तव्हां हालत ॾिसो त हिकिड़े ॾींहं में 300 खां वधीक शहरनि में जेके मुज़ाहिरा थिया उन में 80 लख खां वधीक इहे जेके उन्हनि जा मीडिया ॿुधाए रहिया आहिनि, असां फिगर ज़ाहिर आहे उन्हनि जी मीडिया खे कोट करे ॿुधाए रहिया आहियूं। 300 शहरनि में 80 लख खां वधीक माण्हुनि अमेरिका जे माण्हुनि मुज़ाहिरा करे ऐं ट्रम्प जी पॉलिसियुनि खे रिजेक्ट कयो आहे ऐं ईरान खे हक़ ते करार ॾिनो अथऊं ऐं अमेरिका खे नाजाइज़ करार ॾिनो अथऊं, यानी अमेरिकी जंग खे। गॾोगॾु तव्हां ॾिसो त लंडन हुजे, ऑस्ट्रेलिया हुजे, यूरोप जा मुल्क हुजनि, ख़ुदि इसराइल में नेतन्याहू जे ख़िलाफ़ु मुज़ाहिरा थी रहिया आहिनि। यानी हुन जो जेको तव्हांजो सुवालु हो त चए पियो रिजीम चेंज वारो, त हुनजी इहा दावा ई त बसि मां हीअ हमला करे छॾींदुमि ऐं रिजीम चेंज थी वेंदी, पब्लिक रोडनि ते अची वेंदी, रिजीम चेंज थी वेंदी। हाणे हुनजी हिकिड़ी दावा त मौजूदु आहे त पब्लिक रोडनि ते अची वेंदी, इहा ॻाल्हि हुनजी सही आहे, पर पब्लिक अची करे उहो चए थी त तव्हां इन अमेरिका ख़िलाफ़ु जंग विड़ो ऐं आवाम तव्हां सां गॾु आहे, असां हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। यानी पब्लिक उन्हनि जी हज़ारनि लखनि जी तादाद में आई शहीद जिन जी जनाज़े निमाज़ पढ़ण जे लाइ, ऐं उते पंहिंजे उन अज़म खे दोहिराए वई त असां जेको आहे क़ुर्बानियूं ॾियण लाइ तयारु आहियूं, असां शहीद थियण लाइ तयारु आहियूं, पर इन जंग में हाणे तव्हांखे इन अमेरिका खे अहिड़ी शिकस्त ॾियणी आहे जो हू वरी कॾहिं सोचे न त अमेरिका ते का करे थो। ऐं होॾे जेको आहे रिजीम चेंज जे लाइ त दबाव विझी रहिया आहिनि ऐं पब्लिक चई रही आहे त असांजो जेको वोट आहे उहो तूं कूड़ ॻाल्हाए हासिल कयो। यानी मुताबिक़ पंहिंजो ओपिनियन शेयर कयो त जेका हाणे मिड टर्म इलेक्शन आहे अमेरिका में, सम्झो था त उन ते बुरो असरु पवंदो ट्रम्प जी जेका रिपब्लिकन आहे, ऐं सम्झो था जेकॾहिं लीड सां हाराए थो त पोइ इन जो छा आहे इम्पीचमेंट बि थी सघे थी। ॾिसो सरकी साहिबु, असल में जेको हाणे हिनखे जल्दी थी आहे ट्रम्प खे मुज़ाकरात जे हवाले सां, या मुज़ाकरात जेकॾहिं नथा थियनि त हीअ ज़मीनी फ़ौज जेकी मुख़्तलिफ़ 3 जहाज़नि में भरे करे ईरान जे आसपास जी सरहदुनि ते खणी आया आहिनि, उनजो मक़सदु इहो आहे त पोइ मां ग्राउंड ते पहुची करे का अहिड़ी शइ हासिलु करे ऐं उनखे मां पंहिंजी फतह में तब्दील करे, छो जो इलेक्शन में अञा टाइम आहे, अक्टूबर में उन्हनि जी इलेक्शन आहे। ॿियो जेको तव्हांजो सुवालु हो त हाणे अमरीकी मीडिया इहो चई रहियो आहे त ट्रम्प जी जेकी पॉपुलरिटी आहे उहा 65% जेको आहे घटि थी चुकी आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं हू अक्टूबर ताईं हले थो मामिलो ऐं इलेक्शन जेको आहे थिए थी, ऐं जेकॾहिं हुनखे उन इलेक्शन में वॾे मार्जन सां शिकस्त थिए थी त पोइ हीउ सदर न रही सघंदो,
छो जो जेकी मतलूबा तादाद हूंदी आहे, जेकॾहिं ॿियनि जी उहो result तादाद खपे, जेको आहे उहे अची वई उते, छो जो हींअर बि जेकॾहिं तव्हां हुननि जी कांग्रेस सेनेट जी ॻाल्हि कयो त 3 वोटनि जो टोटल 6 वोटनि जो फ़र्क़ु आहे, पर जेकॾहिं 3 हेॾे होॾे थियनि त जेको आहे हीअ काई बि शइ अप्रूव ई कान कराए सघंदो। हींअर जेकी उते उन्हनि जे सेनेट में करारदाद आई हुई इन हवाले सां, उन्हनि जी बि तव्हां ॾिसो त 53 ऐं 47 जी हैसियत सां जेको आहे उहो थियो, छो जो हुननि वटि आहिनि ई 53 ऐं हिननि वटि आहिनि 47। उहा ई साॻी जेको आहे उते, यानी कि पूरा जो पूरा पोज़ीशन ऐं हुकूमत जा जेके वोट हुया उहे इस्तेमालु थिया। पर जेकॾहिं मिड टर्म इलेक्शन में हिननि जा कुझु वोट वधी था वञनि त पोइ ट्रंप जी जेकी सदारत आहे, कुर्सी आहे, उहा ख़तरे में पइजी वेंदी। पर इन खां वधीक जेकी इम्पोर्टेंट ॻाल्हि आहे त इहो त ज़ाहिर आहे नंबर गेम हूंदो आहे। जेकॾहिं तव्हां पार्लियामेंट जी ॻाल्हि कंदा, जेको असल गेम आहे, जेको तव्हांजी पब्लिक चई रही आहे, उहा चई रही आहे त हीउ कूड़ो आहे, कूड़ ॻाल्हाए हिन वोट हासिलु कयो आहे, त लिहाज़ा असांजो जेको वोट आहे उहो हिन जे कूड़ सां हाणे नथी थी चुको आहे, त लिहाज़ा हिनखे सदन हराइणु घुरिजे। पब्लिक ओपिनियन जेको आहे उहो इलाही ख़ासि थी चुको आहे। नोबेल प्राइज़ जो ख़्वाहिशमंद हुयो, ही अमन जो दाई हुयो, ही सॼी दुनिया में क्लेम पियो करे त मां अमन जो दाई आहियां ऐं मां अमन करायां पियो, हेॾियूं जंगियूं कराइनि, सॼी महिनतुनि जी रायगान थी वई, हाणे पाण हे बदअमनी जो बाइस बणियो आहे दुनिया में। ॾिसो हिन वक़्तु सॼी दुनिया इहा ॻाल्हि चई रही आहे, ख़लीजी रियासतूं इहा ॻाल्हि करे रहियूं आहिनि, सॼो यूरोप इहा ॻाल्हि करे रहियो आहे, बर्तानिया कैनेडा इहा ॻाल्हि करे रहियो आहे, ऑस्ट्रेलिया इहा ॻाल्हि करे रहियो आहे। जेके नंढियूं नंढियूं रियासतूं आहिनि दुनिया में डिफरेंट, यानी हुननि मां हिन जो ख़ौफ़ एतिरी हद ताईं निकिरी रहियो आहे हींअर, जेके नंढियूं रियासतूं जेके आहिनि उहे पिण हिन खे चई रहियूं आहिनि त दुनिया में अमन जो दुश्मन जेको आहे हींअर डोनाल्ड ट्रंप आहे। जॾहिं त हीउ जेको वोट इलेक्शन में जॾहिं आयो हो त इन जी सभ खां वॾी दावा इहा हुई त मां दुनिया में जेके बि जंगूं आहिनि, ख़ासि तौर ते जिते अमेरिका जो मामला हली रहिया आहिनि, उन्हनि सभिनी जंगनि खे वाइंड अप कंदुसि। पर इहो ई हिन प्रोटेस्ट जो जेको मेन पॉइंट हो, जेको मां बार बार चई रहियो हुउसि, अवाम चई रहियो आहे त तूं असां सां कूड़ ॻाल्हाए करे वोट हासिलु कयो आहे, त लिहाज़ा उहो वोट जी का वैल्यू हाणे न रही, छो जो तूं सचो त आहीं कान। डोनाल्ड ट्रंप जी जेकी साइकोलॉजिकल सूरतयाल आहे हींअर, जेकॾहिं असां ॾिसूं त ॾींहं में उनजा तक़रीबन को 5 खां 6 ट्वीट ईंदा आहिनि डिफरेंट इशूज़ ते, ऐं उन्हनि जेकॾहिं सभिनी ट्वीट्स खे तव्हां पढ़ो त उन्हनि सभिनी में कंट्रडिक्शन हुनजा 5 ट्वीट्स आहिनि, यानी कंहिं ॿिए खे उन ते ॻाल्हाइण जी या तबसरे जी ज़रूरत न पेश ईंदी आहे। उहो हर ट्वीट करण खां पोइ कलाक 2 कलाकनि खां पोइ वरी हिकिड़ी नई ॻाल्हि जेको आहे करे पंहिंजे उन पहिरियों वारे ट्वीट खे पाण ई रिजेक्ट करे छॾींदो आहे। हिकु तरफ़ हुन इहा दावा कई ऐं अवाम सां वरी को ॿियो कूड़ ॻाल्हायो त ईरान जेको आहे अमेरिका खे वॾो तोहफ़ो ॾिनो आहे आबनाए हुर्मुज़ खां, जेको अमेरिका जे वॾे मफ़ाद में आहे, पर वक़्तु इहो साबित कयो त अहिड़ी का ॻाल्हि हुई ई कान। हाणे हू पंहिंजी पब्लिक खे कंफ्यूज़ करे रहियो आहे। उनजी वजह तव्हांखे आउं ॿुधायां त जेके उन्हनि जा नुक़सान थिया आहिनि न, ॾिसो बज़ाहिर हुननि जी असां इहो चई सघूं था त उन्हनि खे जानी नुक़सानु घटि थियो आहे, पर जेकॾहिं हुननि जी असां माली नुक़सान जी ॻाल्हि कयूं त तव्हां यकीन कयो सॼे ईरान में सिर्फ़ु शहादतुनि जो छो जेको मोल कान्हे, असां उनखे कंहिं शइ में तोड़े नथा सघूं। जेकॾहिं शहादतूं यकीननि ईरान जी मेन स्ट्रीम क़यादत जी बि थी आहे, हेठि ॿियनि सिविलियंस जी बि थी आहे, कुझु फ़ौजियुनि जी बि थी आहे, उहा अलॻि ॻाल्हि आहे, उहो ज़ाहिर आहे उनजो को सानी कान्हे। पर सॼे ईरान जो नुक़सान जी जेकॾहिं तव्हां कैलकुलेशन कंदा न त $3-4 बिलियन खां वधीक जो उन मां इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि थो कयां, $3-4-5 बिलियन खां वधीक जो नुक़सानु न आहे हुते। पर इन जे बनिस्बत तव्हां इसराइल जी सिर्फ़ु कैलकुलेशन कंदा त हुनजो जेको बारूद इस्तेमालु कयो आहे, या सिर्फ़ु आउं बारूद जी तव्हांखे कैलकुलेशन थो ॿुधायां त उहो $20 बिलियन खां क्रॉस आहे, सिर्फ़ु बारूद जी कैलकुलेशन पिया कयूं। अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं अमेरिका जे सिर्फ़ु बारूद जी असां कैलकुलेशन कयूं, जिन में इहे मिज़ाइल ड्रोन शामिल आहिनि, त सिर्फ़ु इन जी कैलकुलेशन $25 बिलियन खां मथे आहे। अच्छा, हाणे तव्हां अचो त जेको हुननि जो लॉस थियो आहे, यानी तक़रीबन जेके हाणे इतलात आहिनि, 17-18 जहाज़ त पहिरियों मुख़्तलिफ़ मग़रबी मीडिया हुनजो इतराफ़ करे चुको आहे, पर हाणे जेके इतला आहिनि त इन जा 24 खां वधीक जहाज़ जेके हिन में तबाह थिया आहिनि, त इन्हनि सभिनी जी क़ीमत बि मिलियन में आहिनि। यानी उहो लॉस जेको हिन बारूद जो लॉस कयो, प्लस हिन जा जेके ट्रुप्स आहिनि उन्हनि जो जेको ख़र्चो आहे डेली $600 मिलियन जो तक़रीबन उहो ख़र्चु हूंदो आहे। त हाणे जेकॾहिं इन सॼे ख़र्च खे असां कैलकुलेशन कयूं था त हिकु अंदाज़े जे मुताबिक़ $100 बिलियन खां वधीक जो इनखे माली नुक़सानु पहुची चुको आहे।
प्लस पेंटागन भी डिमांड कए 200 बिलियन। अंदाज़ो लगाए सघो था त जेको नंबर 1 इकोनॉमी जो मुल्क आहे हींअर, जंहिंखे असां दिफ़ाई तौर ते चऊं त दुनिया जो सभ खां वॾो बजट आहे अमेरिका वटि, उन खां पोइ आहे चाइना ऐं बाक़ी मुल्क जेके आहिनि, उहो मुल्क जेको आहे जॾहिं एतिरो ख़र्च करे चुको आहे ऐं उन जा जेके रिपकशन्स आहिनि जेके लोकल अमेरिका में तव्हां खे नज़र अची रहिया आहिनि इकोनॉमी जा, त हुननि जूं जेके इंडस्ट्रीज़ आहिनि उहे शट डाउन पियूं थियनि। हुननि जी स्टॉक एक्सचेंज जी तव्हां हालत ॾिसी छॾियो, तव्हां उते जेको फ्यूल महांग जे थियण खां पोइ जेको महांगाई जो जेको उते हिकिड़ो तूफ़ान अची रहियो आहे, अञा बि हुन वटि छो जो रिज़र्व्स एतिरा आहिनि, उहो कुझु अर्सो अञा सस्टेन इकोनॉमी खे पंहिंजी करे सघे थो, पर जल्द अज़ जल्द जेसिताणी जेकॾहिं जंग बंदि नथी थिए ऐं इहो अञा जीअं हिकु महीनो 2 ॾींहं थी चुका आहिनि ऐं जेकॾहिं 10-15-20 ॾींहं अञा ख़ुदा न ख़ास्ता ही जंग हलंदी त ईरान खे त मां चओ त जीअं जानी नुक़सानु हुननि खे तमामु घणो थियो आहे, जेको हुनजो इंफ्रास्ट्रक्चर ज़ाहिर आहे उन वटि उन वॾी तइदाद में इंफ्रास्ट्रक्चर न हो, जेको बि अवेलेबिलिटी उते हुई उन में हुनखे वॾो लॉस थियो आहे, हिन में को शक न आहे, पर हुनखे इकोनॉमी ते वॾो लॉस थींदो। इन करे ई फ्रस्ट्रेशन जो शिकार थी विया आहिनि, छो हाणे हिन ॾिठो त असां वटि ॿियो कुझु आहे ई कान करण जे लाइ, हाणे उन्हनि जे बिजली घरनि ते, पाणी जे प्लांटनि ते, फैक्ट्रियुनि ते, सनती इलाइक़नि में इहे बमबारियूं शुरू करे छॾियूं आहिनि, जेके घटिया तरीन हरकत आहे ऐं अक़वाम मुतहिदा जे चार्टर जी खुली ख़िलाफ़वर्ज़ी आहे। पर बदकिस्मती सां अक़वाम मुतहिदा बि हिकिड़ो पपेट इदारो उनजो ई ठहियलु आहे, इन करे जेको आहे उनजी उहा एक्सट्रीम लेवल ते मज़मत न आहे जेकी अक़वाम मुतहिदा जी हुजणु घुरिजे। ऐं अक़वाम मुतहिदा वटि ज़ाहिर आहे पंहिंजी का फोर्स अहिड़ी आहे कान जो इन क़िस्म जे बदमाश मुल्क खे जेको आहे कंट्रोल करे सघे या रोके सघे, त इन करे उहो हल्को फुल्को एंटोनियो गुतेरेस जेको सेक्रेटरी जनरल आहे उहो कुझु बहितर माण्हू आहे, उहो वीचारो बयान वग़ैरह ॾेई छॾींदो आहे, पर अक़वाम मुतहिदा जी जेकी हैसियत हुई दुनिया में उनखे हिन ज़ीरो करे छॾियो आहे। हाणे असां इन में मां सम्झां थो त पाकिस्तान जो जेको रोल आहे उहो तमामु मुस्बत, उहो अक़वाम मुतहिदा खां बि बियॉन्ड थी करे साम्हूं आयो आहे, जंहिंजे मथां अक़वाम मुतहिदा एतमाद करे रहियो आहे, जंहिंजे मथां चाइना एतमाद करे रहियो आहे, जंहिंजे मथां रशिया एतमाद करे रहियो आहे, ऐं अरब मुल्क जेके आहिनि उहे करे रहिया आहिनि। ऐं हाणे वरी ॿई फरीक़ नथा चई सघूं, पर अमेरिका जेको आहे उन ते एतमाद करे रहियो आहे। ऐं ईरान सां त असांजा उहे बि बिरादराना तालुक आहिनि, इन में को लिक छप वारी ॻाल्हि कान्हे, असां कॾहिं बि इनखे लिकाइण जी कोशिशि न कई आहे। डे 1 खां जॾहिं इसराइल पहिरियों बि ईरान ते हमिलो कयो त असां खुलम खुला ईरान सां गॾु बीठा हुआसीं, ऐं हिन दफ़े बि जॾहिं अमेरिका इसराइल गॾिजी करे हुन ते हमिलो कयो, डे 1 सिर्फ़ु दुनिया में वाहिद पाकिस्तान मुल्क हो जंहिं पहिरीं ॾींहुं हुनजी मज़मत करे छॾी हुई। त इन करे असां त ईरान जी मज़हबी रिश्तो, सकाफ़ती रिश्तो, दिल्ली रिश्तो, बिरादराना रिश्तो, ईरान सां तारीख़ी रिश्तो, तहज़ीबी रिश्तो, मां ईरान सां त असांजा त रिश्ता डिफरेंट नोयत जा आहिनि न। सवाल असल में इहो आहे त जंहिं मुड़सी सां, जंहिं बहादुरी सां, जंहिं हिमत सां ईरान जी फ़ौज, ईरान जो अवाम, ईरान जी फ़ौज विड़ी रही आहे, ऐं उतां जो अवाम जंहिं हिमत सां, जंहिं बहादुरी सां उनखे बैकअप सपोर्ट, उनजे मोराल खे वधाइण लाइ पंहिंजो पेश करे रहियो आहे, तारीख़ में इन जो मिसाल कान थो मिले। तारीख़ में तव्हांखे उहो मिसाल मिलंदो जेको करबला जो वाक़ियो। अच्छा, हे जेकॾहिं यूरेनियम ते ॻाल्हि या कन्फ्लिक्ट रिज़ॉल्व नथो थिए, एमिकेबली ॻाल्हियूं नथियूं थियनि त सम्झो था त पोइ ज़मीनी फ़ौज इंटर थींदी? ॾिसो, अमरीकी प्लान में इहो शामिल आहे। अमरीका अॼु तव्हां हिकिड़ो डोनाल्ड ट्रम्प जो ॿियो ट्वीट ॾिठो हूंदो त वेनेज़ुएला में असां कीअं करे छॾियोसीं, या हू जेको हवालो ॾियणु लॻो आहे त 1994 में जेको आहे असां काज़िस्तान में ईअं करे छॾियोसीं, त 1998 में जेको आहे असां फलाणी जॻह सां ईअं करे छॾियोसीं। हाणे उहो मिसालूं ॾेई रहियो आहे। हिन खे इहो सम्झणु घुरिजे त काज़ाकिस्तान ऐं ईरान में फ़र्क़ु आहे। ईरान जी हिकिड़ी तारीख़ आहे, ईरान जी 1400 सालनि खां हिकिड़ी तारीख़ हली रही आहे। ईरान जी जेकॾहिं असल असां ईरान ते वञूं त पोइ हिन जी तारीख़ हज़ारनि सालनि ते मुश्तमिल आहे। हाणे जेकॾहिं तव्हां वेनेज़ुएला खे जो मिसाल ॼाण ॾियो त उते त कुझु हुयो ई कान जो तव्हां जेको आहे हुनजे सदर खे खणी हलिया विया। ईरान जेको आहे साबित कयो आहे पंहिंजी साबित क़दमी सां, पंहिंजे किरदार सां, त मां हिकु प्रॉपर मुल्क आहियां ऐं मुंहिंजो अवाम मूंसां गॾु आहे, ऐं अवाम जी ताक़त उनजे भरोसे जे बुनियाद ते मां जेको आहे दुश्मन सां विड़ी रहियो आहियां। दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क ईअं साबित कान कयो आहे। जे मूं चयो न त हीअ रुॻो ॿेड़ी बहिरनि जा, असां बि ॿुधंदा हुआसीं इहे ॿेड़ी ॿेड़ा। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं इंडिया पाकिस्तान जी जंग लॻी 71 में, त इहे ई आवाज़ूं ईंदियूं हुयूं त पाकिस्तान जी मदद लाइ 2 ॿेड़ी जहाज़ अमेरिका खां निकिरी चुका आहिनि, पर उहे कॾहिं हिते पहुता कान। त अमेरिका जी हिस्ट्री रही आहे त हू जंगनि में कूड़ ॻाल्हाईंदो आहे। अच्छा, जंगनि जी हिकिड़ी फिलॉसफी बि आहे त तव्हां डिसइंफॉर्मेशन फैलाए करे अॻिले जो हौसले खे जेको आहे पस्त करण जी कोशिशि कयो। पर तव्हां कमाल ॾिसो त ईरान जो जेको
फ़ौज जो तर्जुमान आहे उन कहिड़े अंदाज़ में जेको आहे ॾाढ़ूं जो जूस पी करे जेको आहे उहो मिज़ाइलनि जे पुठियां बीह करे ऐं तस्वीर ॾेखारियईं पंहिंजे फेस एक्सप्रेशन सां पंहिंजे किरदार सां फातिहाना। पंहिंजे तरीक़ेकार सां इहो ॿुधायो त लॻी सघे थो न उते बि मिज़ाइल छो जो हुननि वटि एतिरी टेक्नोलॉजी आहे उते बि जेका मार करे पिया सघनि पर इहो आहे बहादुरी ॾेखारणु त असांखे इहो ख़ौफ़ न आहे त असां शहीद थींदासीं छो शहीद शहादत त उहो चवंदा न असांजी मीरास आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त मुस्लमाननि जी मीरास आहे ई रुॻो शहादत। जेकॾहिं हज़रत उमर फारूक जो तव्हांखे यादि हुजे त उहो हमेशह हर नमाज़ खां पोइ हिकिड़ी ख़ासि दुआ इहा घुरंदो हो त अलाह ताला मूंखे मौत त अचणी आहे न बरक आहे पर मूंखे मौत अचे त शहादत जी मौत अचे यानी इहा ख़्वाहिश हूंदी आहे मुस्लमाननि जी। त ईरान जेको एॾी बहादुरी सां ऐं जुरत सां विड़ी रहियो आहे त हू त इहो चए थो त असांजा भले केतिरा बि माण्हू शहीद थी चुका आहिनि इन लाइ त असां दुआऊं घुरंदा हुआसीं त तव्हां अमेरिका जा त असां शुक्रगुज़ार आहियूं त असांखे इन मौक़ो ॾिनो आहे न त छो जो इहा आहे यहूदिन काफ़रनि सां डायरेक्ट जंग ऐं इन जंग में जेको शहीद थिए थो मुस्लमान जी हैसियत सां उन लाइ त फ़रमान आहे बाक़ाइदा त जेकॾहिं यहूद आहे ऐं तव्हां मुर्सी सां ॾिसो क़ुर शरीफ़ में तमामु वाज़े शयूं आहिनि इन करे चवंदा आहियूं त जेकॾहिं तर्जुमे सां गॾु माण्हू क़ुर शरीफ़ पढ़नि त उन्हनि खे काफ़ी शयुनि जे बारे में अज़ ख़ुदि ॼाण पैदा थी वेंदी त अलाह ताला फ़रमाए छा छा थो वाज़े आहे त तव्हां बहादुरी सां विढ़ो हिकु त जंग खां मना जंग न कयो पर जेकॾहिं मुसलत थिए त पोइ तव्हां बहादुरी सां विढ़ो ऐं काफ़रनि जूं सिसी कुपे छॾियो यानी गर्दनूं उॾारे छॾियो इहो लफ़्ज़ जेको आहे इहो लिखियलु आहे पर तव्हांखे बैक न हणणी ऐं जेकॾहिं उन दौरान तव्हां शहीद थी विया त पोइ तव्हां ज़िंदा आहियो ऐं मूं वटि आहियो यानी इन खां वधीक एज़ाज़ मुस्लमाननि खे जो छा हूंदो जो काफ़रनि यहूदनि सां विड़ी करे पाण जेकॾहिं शहीद था थियनि त डायरेक्ट अलाह सां ई वटि आहिनि छो जो अलाह ताला पाण फरमाए रहियो आहे त तव्हांखे जेका अरब कंट्रीज़ जी सूरत हाल आहे ईरान उन्हनि जे जेके इंस्टॉलेशन्स उते हुयूं US जूं उहे त मुकमल तौरु तबाह कयूं उन्हनि जो हाणे छा आहे फ्यूचर? ॾिसो सरकी साहिबु जेके इहे अरब मुल्क आहिनि इहे मां सम्झां थो इन्हनि जी कोताहियुनि जे करे जेको आहे अॼु असां इन नतीजे ते बीठा आहियूं। जेकॾहिं माज़ी में हे पाण भले ईरान जूं उन्हनि सां जंगूं थींदियूं रहियूं आहिनि असल में जेकॾहिं माज़ी जे असां हिस्ट्री ईंदासीं त इलाही तब्दील थी वेंदी पर उनजे बावजूदि बि ईरान त पंहिंजी मुर्सी सां जेकी बि शयूं ठाहियूं आहिनि या महिनत कई आहे या जेको बि कयो आहे पाण कयो आहे न अहिड़े तरीक़े सां जेकर हीअ अरब मुल्क जेके बि आहिनि 14 खां वधीक आहिनि इहे मुंहिंजे ख़्याल में जिते अमरीकी अॾा आहिनि त हीअ बि जेकॾहिं पंहिंजी मुर्सी पंहिंजी उन सां कंदा ऐं कंहिं गैर मुस्लिम खे इहे ऐं गैर कंहिं ताक़त खे इन्वॉल्व न कंदा ऐं पाण खे मज़बूत करे पाण कंदा त अॼु इहे ॾींहं ॾिसणा न पवंदा। हाणे ईरान बिल्कुलु पंहिंजी मां चवंदो न ज़बान जे मुताबिक़ ऐं ॿी हुनजी जेकी सची ॻाल्हि इहा आहे त उहो जेकी शइ चवंदा उहो करे ॾेखारींदो आहे ग्राउंड ते। हुन चयो त जॾहिं मूं ते अटैक थींदो त जेके बि अरब मुल्कनि में उनजी इंस्टॉलेशन्स आहिनि ख़ासि तौर ते अॾा आहिनि उते मां हमला कंदुसि। हाणे बुज़दिल एतिरा न अमेरिकन फ़ौजी जो पंहिंजा अॾा छॾे करे सादो सामान छॾे करे भॼी विया आहिनि ऐं सिविलियन आबादीज़ में ख़ासि तौर ते उन्हनि जे होटलनि में हॉस्टल्स में अहिड़ियुनि जॻहियुनि ते हाणे शायदि हिननि वरी अल्टीमेटम ॾिनो आहे ईरान त जेके बि होटल्स में आहिनि या आहिनि त उतां वरी या त ॿी पब्लिक जेकी उते रहे थी सिविलियन उहा पोइ उन होटलनि खां हली वञे टारगेट यानी हिन एतिरा बहादुर ही हवा मां विड़ी सघनि था। ऐं ॾिसजो तव्हां यकीन कयो भले जंग में जेकॾहिं ज़मीनी फ़ौज लाइ तव्हां ॾिसजो त हू जेको उन्हनि जे फ़ौजी तर्जुमान चयो त असां हिननि खे शार्क मछियुनि जी जेको आहे खुराक बणाईंदासीं इहो तव्हांखे प्रैक्टिकली थींदे नज़र ईंदो छो जो अमेरिकन हे हुन हूंदो आहे जीअं मिरू हूंदा आहिनि जिन खे सूअर चइबो आहे उहो झुंड जी सूरत में जेको आहे या गिदड़ जेके हूंदा आहिनि उहे झुंड जी सूरत में यानी कि हिकिड़े गुरोह जी सूरत में जेको आहे किथे अटैक कंदा आहिनि ऐं अमेरिका जी बिल्कुलु इहा ई तव्हां हिन जी हिस्ट्री खणी छॾियो हे कॾहिं बि ताक़तवर सां न विढ़ंदो आहे ऐं जॾहिं बि विढ़ंदो आहे ॿिए जी सरज़मीन ते वञी विढ़ंदो आहे। पंहिंजी सरज़मीन जी हिन जी काई हिस्ट्री न आहे त हिन जी उते का जंग थी हुजे। जॾहिं बि हिन जंग कई आहे टेक्नोलॉजी जी बुनियाद ते इक्विपमेंट जी बुनियाद ते हे ॿिए जी सरज़मीन छो जो उन में हिन खे पंहिंजी सरज़मीन जे नुक़सान जो ख़दशो ई कोन हूंदो आहे। जेको बि अल्टीमेटली वॾो नुक़सानु थियणो हूंदो आहे उहो ॿिए जी सरज़मीन जो थियणो हूंदो आहे चाहे उहो इंस्टॉलेशन जी सूरत में हुजे या जानी सूरत में हुजे। हे हमेशह परे खां हज़ारे फिट मथे जेको आहे या त आसमान खां बम हणंदो उहो टेक्नोलॉजी अथसि उहा असां मुस्लमाननि जी कोताही आहे जो असां इहे टेक्नोलॉजी हासिलु न कयूं आहिनि। पर हिन जी जंग जी तव्हां सॼी सूरत हाल जेकर हिस्ट्री ॾिसी छॾियो त तव्हांखे ईअं ई नज़र ईंदी। ज़मीनी जंग में अॼु ताईं अमेरिका जी कामयाबी जा किसा तव्हांखे कंहिं किताब में कान मिलंदा। सेकेंड वर्ल्ड वॉर जेके चयो उनखां हिन जी त शक्ल निकिती जेको आहे सेकेंड वर्ल्ड वॉर में हिन खां अॻु में अमेरिका हुयो किथे उहो त पंहिंजी आज़ादी जी जंग विढ़ंदो रहियो आहे एतिरा साल।
सेकेंड वर्ल्ड वॉर में छो जो ब्रिटिश राज टुटी वियो, सल्तनत उस्मानिया जेको आहे टुटी वियो, त का ॿी शइ अहिड़ी बची कान जो हीअ वरी सुपर पावर सभिनी जो चौधरी थी जेको आहे हिन दुनिया में वेही रहियो। असल में हिन जी जेकॾहिं माज़ी में तव्हां वञो त तव्हांखे हिन जी का अहिड़ी सवाइ हिन जे जीअं न जेको जापान ते जेको आहे एटमी बम उछलिया हुआ, त उहो बि हुन सां विड़ी त कान सघियो न, जेकॾहिं असां ज़मीनी जंग जी ॻाल्हि पिया वाइट हाउस में तानो बि न पर्ल हार्बर जो हुनखे जैपनीज़ प्राइम मिनिस्टर खे उहो ज़ाहिर आहे उहो हुननि अटैक कयो हुयो, हुन में ज़ाहिर आहे हिन जो वॾो जानी नुक़सानु थियो। पर मुंहिंजी जेकी ॻाल्हि हुई ज़मीनी असां जंग जी पिया ॻाल्हि कयूं त ज़मीनी जंग में दुनिया में किथे बि हिन जी कामयाबी कान थी आहे। अफ़गानिस्तान खे ॾिसी छॾियो, इराक खे ॾिसी छॾियो, वियतनाम खे ॾिसी छॾियो, दुनिया जे तव्हां कहिड़े बि मुल्क में जिते अमेरिकन फ़ौज ज़मीन ते ग्राउंड ते लथी आहे उते हुनजी काई कामयाबी कान्हे। त अहिड़े तरीक़े सां मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ जेकॾहिं ईरान में ही ज़मीनी फ़ौज लाहे थो त हिन खे वॾो जानी नुक़सानु थींदो ऐं आख़िर देरि या सवेर हे वरी भॼण ते मजबूर थी वेंदो, छो जो ईरान जी जेकी ज़मीनी फ़ौज जी ताक़त आहे ऐं उनजो जेको हौसलो आहे ऐं उहो जेको तजुर्बो आहे, छो जो ॾिसो न 8 साल जेको आहे उन लगातार इराक सां ज़मीनी इहा जंग विड़ी आहे, सऊदी अरब सां हुन जंग विड़ी आहे, मगर कतर सां हुनजो मामला ख़राबु थींदा रहिया आहिनि, बहरैन सां हुनजा मामला ख़राबु थींदा रहिया आहिनि। जेकॾहिं माज़ी जी तव्हां हिस्ट्रियूं खणो था त सभ खां वधीक जेकॾहिं ईरानी फ़ौज खे को तजुर्बो आहे त उहो ज़मीन जी जंग ते कामयाबी जो तजुर्बो आहे। जमाई साहब जेके आलमी क़ुवतूं आहिनि, ख़ासि तौर ते असां अगरि बरतानिया जी ॻाल्हि कयूं त बार बार वज़ीर अज़म हुनखे मायूस कंदो आहे ट्रम्प खे। कैनेडा पंहिंजी जाइ ते इंटैक्ट पंहिंजो स्टांस रखे थो हिन मामले ते। नेटो इट सेल्फ, नेटो में जेके उम्मीदूं हुयूं त उहो बि ट्रम्प फ्रस्ट्रेशन शिकार थियो। सम्झो था त इहो बि उन्हनि खे दबाव आहे, अवामी दबाव आहे उतां जे मुल्कनि खे, ऐं उतां जी लीडरशिप चाहे थी त ईरान शुरूआति न कई हुई, शुरूआति बि हिननि कई आहे ऐं UN जा लॉ बि हिननि वायलेट कया आहिनि। UN जो पूरो जेको नरेटिव हुयो उहो बिल्डोज़ कयो आहे हिननि पंहिंजे ईगो खे सेटिस्फाई करण लाइ। त इहो सबबु आहे त दुनिया अलॻि थी बीठी आहे। ॾिसो सरकी साहब, नेटो जे सरबराह जो बयानु हो त डोनाल्ड ट्रम्प खे नेटो जे नून जे बारे में बि ॼाण कान्हे अथसि। अच्छा, नेटो जेको इतिहाद हो उहो ठहण जा जेके अगराज़ मक़ासिद आहे उहे ॾाढा सिंपल आहे त जेकॾहिं नेटो में शामिल कंहिं मुल्क ते को ॿियो मुल्क जारियत करे थो, अवल त उनजो जेको कॉन्सेप्ट हो न उहो इंतिहाई क्लियर हो त नेटो ठहियो हुयो चाइना ऐं रशिया जे लाइ, ॿी का अहिड़ी ताक़त न हुई जंहिंजे करे नेटो ठाहे आहे। ठीकु आहे, ॿी आलमी जंग खां पोइ नेटो ठहियो हुयो, पर उन जा जेके मक़ासिद हुया, मक़सद हुआ, उहे ॾाढा सिंपल हुआ त नेटो जे कंहिं रुकन मुल्क ते जेकॾहिं को जारियत कंदो त नेटो फाइट कंदो। तव्हां ॾिठो हूंदो त नेटो जी मदद सां ई हिन इराक ते जेको हमिलो कयो ऐं कब्ज़ो कयो हुयो, या अफ़गानिस्तान ते जेकी वॉर थी जी, उन में नेटो इन सां शामिलु छो थी। 9/11 जो वाक़ियो थियो अमेरिका में, जंहिंजे अगेंस्ट हिन हमिलो कयो अफ़गानिस्तान ते, इहो चई करे त इन्हनि जे करे थियो आहे त नेटो इन करे उन में शामिलु थियो जो हिन जे मुल्क ते बहरहाल हिकिड़ो हमिलो थियो। इराक वारी तव्हांखे मां असल ॻाल्हि ॿुधायां त उन में मूसाद ऐं CIA जेको आहे बेसिकली रिपोर्टिंग ग़लति कई ऐं उन इहो चयो त इराक वटि कीमियाई हथियार आहिनि जंहिंसां सॼी दुनिया जे इंसाननि खे ख़तरो आहे। त उन बुनियाद ते ऐं वक़्तु साबित कयो, हिन जी पंहिंजी वरी CIA जी रिपोर्ट्स, पंहिंजी दुनिया जी हर एजेंसी इहा रिपोर्ट ॾेई छॾी त इराक में को कीमियाई हथियार हुयो ई न, ऐं इहा सॼी मूसाद ऐं CIA मिली करे प्लानिंग कई। एग्ज़ैक्टली ईअं ई जीअं ईरान में हींअर करे रहिया हुआ। ऐं हिननि पहिरियों कोशिशि कई ईरान ते हमले खां अॻु में, हिननि इहा कोशिशि कई हुई त इहे मूसाद ऐं CIA जी रिपोर्ट जी बुनियाद ते असां नेटो ऐं मग़रबी मुल्कनि खे पाण सां मिलायूं, पर को मुल्क हिननि ते यकीन करण लाइ तयारु न हो, छो जो माज़ी में 2 दफ़ा धोखा थी चुका हुआ। हाणे हर मुल्क पियो चए त असांखे सबूत ॾियो, ऐं ईरान त ॻाल्हियुनि में मौजूदु हो। ऐं कल्ह तव्हां ॾिठो हूंदो जेको एटमी तवनाई जो एजेंसी जो सरबराह आहे, उन हिकिड़ो इंटरव्यू ॾिनो आहे, उतां फ्रांस जी न्यूज़ एजेंसी खे उन इंटरव्यू ॾिनो आहे, TV चैनल ते हलियो। हो चए थो त भई ईरान मज़ाकरात जे दौरान पाण इतफ़ाक़ करे रहियो हो त मां इहा पंहिंजी यूरेनियम जेकी आहे उहा विड्रॉ करण लाइ तयारु आहियां। यानी मेन जंहिं ॻाल्हि ते हीउ चए थो त मूं जंग कई आहे। अॼु डोनाल्ड ट्रम्प जो हिकिड़ो ॿियो ट्वीट आयो आहे त गुज़िरियल 47 सालनि में अमेरिका जा जेके फ़ौजी मारिया आहिनि ईरान, असां इन करे इहो हमिलो कयो आहे। भई तूं हिकिड़ी ॻाल्हि ते क़ाइमु रह, तूं चयो त एटमी बम ठाहिण जे चकर में, एटम बम ठाहिण जे चकर में असां हमलो करे रहिया आहियूं, ऐं जॾहिं एटमी तवनाई एजेंसी जे सरबराह हिकिड़ो बयानु ॾेई छॾियो त ईरान त पाण उन मामले ते
हाणे हिन वटि जवाज़ कान्हे असल में दुनिया एक्चुअली इहो चई रही आहे त असांखे उहो जवाज़ ॿुधा जंहिं जवाज़ जी बुनियाद ते तूं हिकिड़े पुरअमन मुल्क ते हमिलो करे छॾियो आहे। हे पूरी दुनिया खे कोई जवाबु नथो ॾिए। हाणे हिन जी जेकी पब्लिक आहे उहा बि हिन खां जवाबु घुरी रही आहे, ॿियनि शयुनि जो जवाबु घुरी रही आहे त तूं वोट जेको असां खां वरितो कूड़ ॻाल्हाए वरितो ऐं तूं चओ मां जंगू न कंदुमि, हाणे तूं जंग थो करीं त रिज़ाइन कर। असांजो वोट त जंग जे ख़िलाफ़ु हुयो न, तॾहिं तोखे कामयाबु कयोसीं, त उहो त तूं पंहिंजी ॻाल्हि ते क़ाइमु न रहियो आहे, त तूं इस्तीफ़ा ॾे। ॿियो जेकी उतां जी आवाम जी ॻाल्हि आहे त असांखे सेटिस्फाई त कर न पहिरियों, जस्टिफाई कर त ही आख़िर हमिलो थियो आहे। छो जो ज़ाहिर आहे जेके यूरोप जा मुल्क जेके एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह आहे असल त माण्हू उहो आहे न। आख़िर में जेके हिन जूं सॼियूं जेके मीटिंगूं हुयूं उहे त यूरोप में थी रहियूं हुयूं ईरान जूं। अमेरिकन जी टीम ऐं यूरोप जी जेकी टीम हुई बेसिकली मुलाक़ातूं त उन्हनि जे दरमियान थी रहियूं, जंहिंमें ओमान जेको आहे हिकिड़ो सालसी जे तौर ते जीअं हाणे पाकिस्तान सालसी जी कोशिशि करे रहियो आहे, ईअं टाकरी कराइण में ओमान जो रोल हुयो। ओमान बि इहा ॻाल्हि चई रहियो आहे त ईरान त जेको आहे अमेरिकन उहे शर्तूं मञण लाइ तयारु हुयो। ऐं हाणे त ॻाल्हि चलो ओमान जी ॻाल्हि ते दुनिया मञे आहे या न मञे आहे, पर हाणे त एटमी तवानाई एजेंसी जे सरबराह चई छॾियो त हो त जेको आहे सरेंडर करण लाइ तयारु हुयो। उन खां पोइ जंग जो कहिड़ो जवाज़ हो? बेसिकली हाणे जवाज़ न, ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ड्रामेबाज़ी जेकी थी उहा नेतनयाहू जी वटि हिन जी कुझु अहिड़ियूं लॻे थो शयूं, जीअं हाणे एप्स्टीन फाइल वारनि जा ज़िक्र बिकर तमामु घणा ओपन थी विया आहिनि। हुन वटि का न का हिन जी अहिड़ी का वीकनेस आहे जंहिंजे करे जेको आहे डोनाल्ड ट्रम्प मजबूर थी वियो ऐं जेको आहे उहो इसराइल जे लाइ जेको आहे सम्झो था त पाकिस्तान जेका सफ़ारतकारी आहे तमामु एक्टिविज़म नज़र पियो अचे। सॼी दुनिया जो मर्कज़ पाकिस्तान आहे, पाकिस्तान जेका मूव आहे उहा टुवर्ड्स पीस आहे, त नतीजा ईंदा, ॿई धुरियूं फ़रीक़ राज़ी थींदा ऐं अरब मुल्क ख़ासि तौर ते मुस्लमान मुल्क सम्झो था त इन में को किरदारु अदा करे सघंदा? सरकी साहब इहो फ़िलहाल चवणु क़बल वक़्तु आहे। बहरहाल इंतिहाई संजीदगी सां मामला हलनि था ऐं पाकिस्तान जी इहा ई वॾी क्रेडिबिलिटी आहे जो ख़ौफ़नाक जंग जेकी हींअर दुनिया में हली रही आहे, जेको ॾे तव्हां ॾिठो हूंदो त जेके हाणे बयान यूरोप वोरोप मां अचनि था उहे चवंदा त ॿी आलमी जंग में बि इहे इकोनॉमी क्राइसिस न आया हुआ जेके हिन 1 महीनो 2 ॾींहंनि जी जंग में साम्हूं अची रहिया आहिनि। ऐं उन में वाहिद मुल्क पाकिस्तान आहे हिन सॼी दुनिया में जेको सुपर पावर बि न आहे, जंहिं वटि ह्यूज टेक्नोलॉजी बि न आहे, जंहिंजी इकोनॉमी बि जेको आहे घटि आहे ऐं जिते इंडिया जे करे ऐं इसराइल जे करे हमेशह जेको आहे उहो टेररिज़म जा ऐं सैंक्शन जो बि असांखे काफ़ी भुगतणो पियो आहे। पर दुनिया जो सुपर पावर बि चयो थो त पाकिस्तान जे ज़रिए सुठियूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ईरान बि साॻी ॻाल्हि करे रहियो आहे ऐं सॼी दुनिया साॻी ॻाल्हि करे रही आहे ऐं सॼी दुनिया टेलीफोन्स करे असांजे चीफ एग्ज़ीक्यूटिव खे वज़ीर आज़म खे चई रही आहे त तव्हांजो जेको इहो इनिशिएटिव आहे त बेसिकली इनिशिएटिव वठण ई जेको आहे मां सम्झां थो इट्स पाकिस्तान जी कामयाबी आहे। मज़ाकरात केतिरा कामयाबु थियनि था या नथा थियनि, छो जो मज़ाकरात जी हामी ऐं उन खां इनकारी जी पार्टियूं जेके आहिनि उहो उन्हनि खे ई डिसाइड करिणो हूंदो। पर इहा जेकी सहूलियतकारी आहे या इहा जेकी ज़िमेदारी पाकिस्तान खई आहे, इन में अॼु जी तारीख़ में असां कामयाबु आहियूं। सॼी दुनिया जा 4 हींअर वज़ीराए ख़ारजा तव्हांजे मुल्क में आया, उन्हनि तव्हांजी ॻाल्हि खे इंडोस कयो। उन खां पोइ सेक्रेटरी जनरल अक़वाम मुतहिदा इंडोस कयो, उन खां पोइ चाइना इंडोस कयो, उन खां पोइ रशिया कयो, उन खां पोइ बर्तानिया कयो। अॼु यूरोप जे सेक्रेटरी जनरल पिणु फ़ोन कयो आहे वज़ीर आज़म खे, उन पिणु उनजी हिमायत करे छॾी। यानी सॼी दुनिया में जेके फोरम्स अवेलेबल आहिनि ऐं सॼी दुनिया में जेके मुल्क अवेलेबल आहिनि जेके थोरी घणी बि हिन मामलनि में ताक़त रखनि था ऐं सम्झ रखनि था ऐं ॾहाप सां कमु करणु था चाहिनि, उन्हनि सभिनी पाकिस्तानी क़यादत खे फ़ोन करे चयो आहे त महिरबानी करे जेको आहे तव्हांजो जेको इनिशिएटिव आहे उहो ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं इनखे कंहिं बि तरीक़े सां हिन जंग खे लास्ट कमेंट मां तव्हांखे चाहींदुमि त जेका लचक वारी ॻाल्हि ट्रम्प करे थो, दुनिया या ईरान ते भरोसो करे सघे थी, सेम टाइम उन ई ट्वीट में धमकी बि ॾिए थो सीरियस। ॾिसो सरकी साहब, दुनिया ईरान ते त भरोसो करे थी। हाणे सॼी दुनिया जे कोई बि मुल्क जी आऊं ॻाल्हि कयां, जेकॾहिं हू मैन ऑफ द कमिटमेंट आहिनि, जेकॾहिं हू का ज़बान ॾियनि था त उन ते बाक़ाइदा पूरो लहनि था। अमरीकी सदर जे कंहिं बि बयान ते कंहिं बि ट्वीट ते दुनिया जो कोई मुल्क उन जे खे मञण लाइ तयारु न आहे, छो जो उनजो भरोसो न आहे। हुन पंहिंजो एतमाद, यानी बदकिस्मती इहा ॾिसो हिन दुनिया जी जेको सुपर पावर मुल्क आहे जेको चवराए थो, उन जी ॻाल्हि ते दुनिया जो कोई बि मुल्क, चाहे नंढे खां नंढो आहे चाहे वॾे खां वॾो आहे, कोई बि मुल्क उन मुल्क जे सदर जी कंहिं बि ॻाल्हि ते एतमाद करण लाइ तयारु न आहे। यानी इन खां वधीक अमेरिकन अवाम जी बदकिस्मती कहिड़ी हूंदी त उन्हनि जो जेको सदर आहे दुनिया जो कोई माण्हू उनखे मञण लाइ तयारु न आहे। ऐं जेको वीचारो हींअर जंहिंखे चवंदा न इकोनॉमी तौर ते कमज़ोर, दिफ़ाई तौर ते कमज़ोर, पर हुन पंहिंजे किरदार सां, पंहिंजे जज़्बात सां, पंहिंजी ॾहाप सां,
पंहिंजे तरीक़ेकार सां हिम्मत हौसले सां। दुनिया में इहो साबित करे छॾियो त तव्हां मूं ते एतमाद करे सघो था। यानी दुनिया यार कमाल इहो आहे न त इहा उन्हनि जे लाइ रिस्पेक्ट, इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे उन्हनि जी क़ौम जे लाइ, पूरे ईरान जे लाइ, त हुननि जी क़यादत जे जुमिले खे सॼी दुनिया एक्सेप्ट करण लाइ तयारु आहे। पर हो जेको सुपर पावर पाण खे चवराईंदो आहे, उन जे इन ई ट्वीट्स ऐं इन सोशल मीडिया जी जेकी हुनजे करे तव्हां हुनजो अंदाज़ो इहो रखी सघो त कोई बि मुल्क हुनखे हुनजी ॻाल्हि मञण लाइ तयारु ई न आहे, कंहिंखे एतमाद ई कान्हे। यानी इन खां वधीक बदनसीबी छा हुजे अमेरिका जी। चलो नाज़रीन, मां ॻाल्हि ॿोल ॿुधी GM जमाई साहब जी, ऐं ॾिसूं त इहा जंग कहिड़ो रुख़ अख़्तियार थी करे। कुझु ॾींहं अहम आहिनि। हिन प्रोग्राम में फ़िलहालु एतिरो ई। सुभाणे नए प्रोग्राम में इन ई टॉपिक ते ॿीहर नई डेवलपमेंट सां गॾु हाज़िर थियासीं। तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।